अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपराईंदड़ डोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। क़िबला अमा साइण जीजी 93 साल थिया, नब्ज़ बीहजी चुकी हुई, साह जो हल्को खरको जारी हो। डॉक्टर मथां बीठल हो ऐं हिन अखियुनि ऐं हथनि जे इशारे सां मूंखे सम्झाइण जी कोशिशि कई हुई त पखी परवाज़ करे चुको आहे। अदीअ जे तिलावत जो आवाज़ ऐं ॻोढ़ा बुलंद हुआ। मूं संदसि हथु झलियो, चयो मामा मिठे मालिक जलशान जो कसम, हिन वराणियो हा महमूद आहीं। कननि में सुरबाट कंदे चयोमांसि अमा वक़्तु अची वियो आहे, अवां हलो असीं पोयां अचूं था। सॼी उमिरि हुन मुंहिंजी नंढड़े खां नंढड़ी ॻाल्हि न टारी हुई, ॼण मूंखे निगाहनि में भरींदी हुजे। ॾिठाई ऐं अखियूं पूरे छॾियईं। मुंहिंजो चयो न करणु संदसि वस खां ॿाहिरि हो। संदसि चए खे छॾणु हाणे मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। हर मां अंत हूंदी आहे। कुदरत खेसि अलाए छा करे ख़लक़े थी। औरत जी सॼे जिस्म में ॼण माउ बणजण खां पोइ अजीब सेंसर्स अची वञनि था। संदसि सॼो जिस्म अखि बणिजी पवे थो, हथ बणिजी पवे थो, लम्स बणिजी पवे थो। रुगो अव्हां खे ॾिसंदी रहे थी, रुगो ज़ख़्मनि ते हथनि सां पहा रखंदी रहे थी, रुगो छुहाव सां सभिनी रंजो अलमनि खे छू मंतर करे छॾे थी। अबे जा रुगो अक्स अचनि था, छाकाणि त हू मुंहिंजी नंढड़ी उमिरि में ई जहान मां रवानो थी वियो। उहा अमा ई हुई जंहिं अबे वारो किरदारु बि संभाले वरितो। अदावरनि जेतोणीकि पंहिंजे नंढे ऐं आख़िरी भाउ जे लाॾ खणण में का कसर न छॾी, पर अलाए छो हुजतुनि जो जहान जेको अमर सां आबाद थियो वरी कंहिंसां जुड़ी न सघियो। उहो ॾाढी पढ़ियल लिखियल औरत हुई। टलटीअ जे उन्हनि चंद ख़वातीन मां हुई जेके शमसुल उलमा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे जूं सयूं सिधियूं शागिर्दियाणियूं हुयूं। अबे सां शादीअ खां पहिरीं अमा सन जे स्कूल में 1939 ईस्वीअ में मास्तरियाणी हुई ऐं मुंहिंजो वॾो मामू मोहम्मद सिद्दीक़ सरकारी ऑफिस में क्लार्क हो। उतां ई अंदाज़ो थिए थो त उहो कुटुंब कहिड़ो हो। अबे सां शादीअ खां पोइ अमा नौकिरी छॾे ॾिनी हुई ऐं सेवण शरीफ़ में पंहिंजे बेलफ मुड़ुस मियां नूर मोहम्मद साण गुरबत वारी हयाती घाण शुरू कई हुई। अबो ऐं मां ॿई अजीब हुआ। सादी ज़िंदगीअ जे गुज़ारण में खेनि कमाल हासिल हो ऐं शायदि संदन उहो ई एतमाद हो जेको असां ॿारनि में बि ॼण ओतिजी आयो। काज़ी मोहल्ला सेवण वारे घर में असां वटि पींघो, कुझु खटूं ऐं मंजियूं हुयूं, ॿियो सभु ख़ैरु हो। ऐं उन ई घर में तंहिं वक़्त जो ॾाहो ऐं जज जस्टिस फ़ैरोज़ नाना ऐं अयूब ख़ान जे दौर में वज़ीर साईं हाजी मौला बख़्श सुमरो साहिबु अबे जे दोस्तनि जी हैसियत सां ईंदा हुआ। उन लाइ को बि कंफर्टेबल सामान न हूंदो। उहो एतमाद जो तोहफ़ो हो जो जहिड़ो हाल हो हाज़िर हो ऐं उन हाल ते का बि शर्मिंदगी न हुई। ऐं उहा ई सोच आहे जो लाइमलाइट्स ऐं सुपर स्टारीअ जा हेतिरा साल गुज़ारण खां पोइ बि जे हिन फ़क़ीर ते को बि मर्तबो को फ़र्क़ु नथो विझे त उहो संदसि तरबियत जो ई कमाल आहे। असां चइनि भाइरनि ऐं ॿिनि भेनरुनि में खेसि मूंसां ॼण इश्क़ हूंदो हो ऐं मां बि संदसि लाइ ॼण हिकु आशिक़े नाशाद दिलि मुराद खां घटि कोन हुउसि। हयातीअ जा 34 साल गॾु रहियोसांसि ऐं सवाइ 1976 ईस्वीअ में 16 ॾींहं लाहौर इस्लामाबाद ऐं मरी वञण जे ऐं 2.5 महीना 1980 ईस्वीअ में चांडका में पढ़ण जे मां खांसि कॾहिं बि परे न वियुसि। खेसि ॾिसी मुंहिंजे दिलि खे करार ईंदो हो। अलाए छो हर घड़ी उहो ख़ौफ़ हावी हूंदो हो त जे हीअ हली वई त जहान में बाक़ी छा रहंदो। मां संदसि कच्छ में लेटंदो हुउसि, जुतीअ जो तरो चटींदो हुउसि, पेरनि जे पॿनि खे चुमियूं ॾींदो हुउसि। अजीब ख़ुशबू हूंदी हुई तंहिं जुतीअ में, तन पेरनि जे आङुरियुनि में जेका सिर्फ़ु अमा वटि हूंदी हुई। मुंहिंजी दीवानगीअ ते उहा मुरकंदी हुई। सभु सम्झां थी खोबिला, पर तूं बि सम्झी वठि माइट केसी ताईं औलाद सां गॾु हूंदो अबा, नेठि त हलणो आहे न। ऐं मां उहो ई बेकार मजहूल इंसान रोअण वेंदो हुउसि त हूअ मथे ते हथु फेरींदे चवंदी हुई हींअर त न थी वञा न, छो थो ईअं करी।
खेसि हिक लज़े में परचाइणु ईंदो हो। ॻोड़ा बीहंदा हुआ त मां बि सुॾिको ॾेई चवंदो हुउसि, वञी त कोन थी, पोइ तूं छो थी ईअं चवीं? चवां उन करे थी जो कुझु सख़्तु थी, दुनिया जी सर्दी गर्मी सम्झ, माइट सदाईं गॾु न हूंदो आहे। वरी उहा कहाणी शुरू थी वेंदी हुई, वरी पिया हिक ॿिए खे मुंहुं ॾींदा हुआसीं। खेसि ज़िंदगीअ में 2 शयूं पसंदि हुयूं, चिकन जो चोलो ऐं एनर्जी बिस्कुट। अबे जे वफ़ात खां पोइ हुन सदाईं अछो रओ ऐं अछी शलवार पहिरी। हा, चोलो कंहिं न कंहिं रंग जो हूंदो हुउसि, जंहिंमें अम्मा खे चिकने जो कपिड़ो ॾाढो वणंदो हो। मथां वरी सखर जी याकूब बिस्किट फैक्ट्रीअ जा ठहियल एनर्जी बिस्कुट हुन लाइ ॼणो को वॾो ख़ज़ानो हूंदा हुआ। मां खेसि बिस्कुट खाराइणु घुरंदो हुउसि, पर दॿे जा 8 रुपया मुश्किल सां कठा थींदा हुआ। जॾहिं उहे पैसा जोड़े हुन लाइ बिस्कुटनि जो दॿो वठी ईंदो हुउसि त कुल्हनि तां अलाए केतिरा बार लही वेंदा हुआ। हुन सॼी उमिरि पढ़ायो, ॼाम शोरे अची तालीम बालगान शुरू कयाईं ऐं अलाए केतिरियूं ख़वातीन असां वटां घरां पढ़ी निकितियूं। हिकु नंढड़े दीनी मदरसे जो घर में क़याम थी वियो, जंहिं मां हेल ताईं अलाए केतिरा ॿार फैज़याब थी चुका आहिनि ऐं जेको संदसि वफ़ात खां पोइ नंढी अंधी संभालींदी थी अचे। खेसि मौसीक़ीअ जी बि वॾी ॼाण हुई। जीवणी बाई, करीमा बाई जा ॻायल गीत, मुनाजातूं, हमद, संदसि लहजो इल्मी अदबी रोब वेठलनि ते कमाल असरु कंदो हो। उहा ॾाढी सुठी तारू हूंदी हुई ऐं जॾहिं असीं टलटीअ वेंदा हुआसीं त अम्मा जी मक़बूलियत जी असां सभिनी खे ख़बर पइजी वेंदी हुई। जॾहिं शाम जो अंगण में खटुनि ते आयल महिमान ख़वातीन जा हुजूम हूंदा हुआ। पंहिंजे हयातीअ में जे कुझु फ़ख़्रमंद लम्हनि खे मां यादि जे तार ते सुकाइणु घुरां त उहे उन्हनि आलीशान फंक्शन जा न आहिनि जिन में मूं अहम तरीन एवॉर्ड्स माणिया आहिनि, पर मूंखे अहम तरीन घड़ी उहा आहे जॾहिं ब्यूरो ऑफ करिकुलम में कंहिं कम सां वियुसि ऐं उते हिकु साहब उथी मुंहिंजो आदुर्भाव कयो। आदुर्भाव कंदे चयो त साईं, तव्हां भले महमूद मुग़िल साहब हुजो, पर हिते अहम तरीन ॻाल्हि उहा आहे जो अव्हां जी वालदा जो नालो असां वटि इंदिराज में आहे, जेका पंहिंजे वक़्त जी हिकु अज़ीम उस्ताद हुई। उहो लम्हो अज़ीज़ान मन मुंहिंजे ज़ाती इफ़्तिख़ार आहे। जॾहिं केरु मूंखे मुंहिंजे वालिद गिरामीअ मरतबत फ़क़ीर मियां नूर मोहम्मद मुग़ल जे बेलफ़ीअ ऐं अमर साइण जे पेशे उस्तादीअ जे हवाले सां यादि कंदो आहे त मूंखे पंहिंजो क़दु बेहदि ऊचो लॻंदो आहे। जेतोणीकि ज़ाती हवाले सां पंहिंजे क़द जी मूंखे ख़बर आहे। जीजा माहिरुनि जे हिन ॾींहं ते अलाए छो हीअ 4थी तहरीर आहे। मां जेको पंहिंजो हिकिड़ो हरफ़ बि कटणु न आहियां घुरंदो, अलाए छा पियो लिखां, छा पियो कटियां, हयातीअ में कॾहिं थियो न आहे। चङो थियो अॼु थी बि वियो, छाकाणि त तोते ऐं बाबा ते लिखण लाइ मां लफ़्ज़ किथां आणियां ऐं कहिड़ा आणियां। 21 सालनि खां मथे वक़्तु गुज़रियो आहे, तुंहिंजे जिस्मानी विछोड़े जी घड़ी न विसरी आहे। न ई मां विसारणु थो घुरां, जहान मां मोकिलाइण महिल बि तो आख़िरी ॻाल्हि मुंहिंजी मञी हुई। तुंहिंजी चयल हिकु हिकु ॻाल्हि मां कीअं थो विसारे सघां। तो चयो हो न, सुठो माण्हू थिजांइ, छांव ॾिजांइ त उस बि रुॻो माण्हुनि जे मौसमुनि खे सुञाणजांइ त खेनि छा जी ज़रूरत आहे। अलाए सुठो माण्हू थियो आहियां अलाए न, अलाए माण्हुनि जे मौसमुनि जी ख़बर पए थी अलाए न, बसि कंहिंजे लाइ सभु कुझु करण खां पोइ हिकु अजीब ख़ुशबू लही ईंदी आहे, अहिड़ी जहिड़ी तुंहिंजे पेरनि जे पॿनि में हूंदी हुई। ऐं उन महिल मूंखे लॻंदो आहे मां तुंहिंजे ॻाल्हियुनि जे यादि जे वराणियुनि में जी रहियो आहियां ऐं मुंहिंजो अंदरि झूंगारे रहियो आहे। तनरीअ साल थिया जनरीअ साह त न सरे हिकिड़ी, परवरदिगार तोखे बहितरीन खां बहितरीन जाइ ते रखे, आमीन। छपियल आचर 8 मई 2016 ईस्वी।